नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अवांखे पसंद ईंदी सो ही आहे त अज अरबा जे ॾींहं जो मुख़्तसर तारुफ़ ऐं उन जा कुछ वाक़ियात तव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, अरबा जो ॾींहुं यौम नूर आहे, यानी अरबा जे ॾींहं खे यौम नूर फरमायो वियो आहे। इन करे बुज़ुर्गान दीन तदरीस जी मजलिस जो इनेक़ाद बि इन ॾींहुं यानी अरबा जे ॾींहुं फरमाईंदा आहिनि, छो त इल्मु नूर आहे त इन जी इब्तिदा नूर जे ॾींहुं मुनासिब आहे। प्यारा दोस्तों, बाज़ रिवायतुनि में आयो आहे त अरबा जे ॾींहुं नोह कटण खां मना कई वई आहे, छो त इन मां कोढ़ जी बीमारी जो ख़तरो आहे। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स अरबा जी राति अरबा जी राति 2 रकात नफ़िल हिन तरह अदा करे, पहिरीं रकात में सूरतुल फातिहा खां बाद 10 मरतबा सूरतुल फलक पढ़े ऐं ॿी रकात में सूरतुल फातिहा खां बाद 10 मरतबा सूरतुल नास पढ़े त 70,000 मलाइक हर आसमान खां लहंदा आहिनि ऐं उन जो सवाब क़यामत जे ॾींहं ताईं लिखंदा रहंदा आहिनि। त प्यारा दोस्तों, ही हुई अरबा जे ॾींहं जी मुख़्तसिर फ़ज़ीलत ऐं जेके वाक़ियात मूं अवां जी खिदमत में अर्ज़ कया त यकीनन अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।